अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सी रहे HRJDO न्यूज़ यहाँ वज़ीर उन्नड़ काज़ीअहमद मां ख़बर शामिल कई था। मोब जुणू जी काज़ीअहमद लॻे ॻोठ अली नवाज़ चांडियो में 5 महीना अॻु कार जे इल्ज़ाम हेठि 13 साला साइमा चांडियो 8 वरे जी मासूम भेण मायरा चांडियो जे क़त्ल केस में पबजो पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार नाहे करे सघी। उन सिलसिले में क़त्ल थियल न्याणे जे पीउ मोहम्मद लाइक चांडियो महराब चांडियो मीडिया अॾो ताहींदे चयो त जवाबदार धुर सरपरस्त आहे जंहिंजी ज़मानत पिणु रद्द आहे। गुलाम शबीर चांडियो पारां केस तां हथ खणण लाइ मोतमार धमकियूं ऐं कूड़नि केसनि में फासण लाइ धमकायो पियो वञे। हिननि चयो त अहिड़ियुनि धमकियुनि जी ॼाण असां SSP ऐं हद जे पुलिस थाणे जे SHO खे ॾिनी आहे। जेकॾहिं असांजे जान खे को नुक़सानु पहुतो त उन जा ज़िम्मेवार जवाबदारनि में जन में गुलाम शबीर चांडियो उमर मिठू दिलीजान गुलबहार खे मज़कूर अब्बास माण्हू पनाह ॾेई वेठल आहिनि। हिननि इंसानी हक़नि जे तंज़ीमुनि बिलावल भुट्टो ज़लदारी SSP IG सिंध पुलिस समेत वसवारनि खां तहफ़ुज़ जी अपील कई आहे। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बर ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़। छा मसलो आहे तव्हांजे हथ में लेटर न तव्हांजो न्याणियूं क़त्ल थी उन हवाले सां पूरी तफ़सील ॿुधायो, पंहिंजो तारीफ़ करायो जी। मुंहिंजो मोहम्मद लाइक नालो आहे। 5 महीना थी विया आहिनि मुंहिंजी न्याणियूं क़त्ल थियूं आहिनि। जवाबदार सभु मुंहिंजा ॿार निकिरो जवाबदार गिरफ़्तार जो आहे ऐं असां SHO खे चयो आहे SHO जेको आहे गिरफ़्तार माण्हू नथो करे ऐं असां ज़मानतूं जेके आहिनि दिलीजान जी ऐं शबीर जी रद्द थी आहे। असां सूबेदार खे जो आहे माण्हू गिरफ़्तार कर नथो करे ऐं असां मीडियाऊं कयूं हर शयूं कयूं ऐं असांजो जवाबदार सभु ॿार गिरफ़्तार नथा थियनि उन जे लाइ असीं अर्ज़ु था कयूं। इन सिलसिले में तव्हां 2 दफ़ा पहिरीं SSP साहब ॾे बि विया हो न? जी साईं, असीं SB साहब ॾे वियासीं। SB साहब बि चयो त बाबा तई माठ करे वेहो ऐं जेको आहे न्याणियूं मौजूं तुंहिंजूं न आहिनि, असीं जवाबदार जल्दी जल्दी गिरफ़्तार कंदासीं, तुंहिंजी मदद कंदासीं, तूं माठ करे वञी वेही रह। तव्हांजूं न्याणियूं कहिड़े ॻोठ में क़त्ल थियूं? साईं अली नवाज़ चांडियो जे ॻोठ में। असां हाणे हींअर रहूं था अमीर बश्क चांडियो ॻोठ में। मासूम न्याणियुनि जी उमिरि ऐं नाला छा ऐं क़ातिल कहिड़ा? साईं उमिरि छोकिरियुनि जी पंहिंजो हिकिड़ी जी पंहिंजो 12-13 साल, ॿी जी 7-8 साल ऐं जेको उन मिठू उमिरि दिलीजान ऐं गुलबहार ऐं जिनसार शबीर चांडियो। कहिड़ी हद जो थाणो आहे जिते तव्हांजो केस आहे ऐं पुलिस जवाब? साईं असांजो हद जो थाणो आहे पबजो जी। उन ते विया आहियूं असां बार विया आहियूं। उन्हनि खे असां चयो आहे त भाउ असांजा जवाबदार गिरफ़्तार कयो, उहे गिरफ़्तार नथा कनि असांजा पैसा वठी ऐं जेको आहे पुलिस उन्हनि ते वञे नथी ऐं असांखे चवंदा आज रसी ॿधंदासीं, उहे नथा माण्हू ॿधनि। सही जवाबदार जेके आहिनि से मूंखे धमकियूं था ॾियनि, मोहम्मद लुकमान खे धमकियूं था ॾियनि, असीं जेको आहे केस तो तूं हथु खण न त असीं तोखे मारींदासीं या कूड़नि केसनि में फासाईंदासीं।